इल्म, अदब, सियासत, समाजी भलाई, तारीख़ ऐं तफ़रीह ते मुश्तमिल अव्हांजो पंहिंजो सिंधी रुख न्यूज़ चैनल ॾिसणु न विसारींदा। तव्हां लाइ हर ख़बर जी सही ख़बर रुख न्यूज़ चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां रुख न्यूज़ चैनल जो नुमाइंदो वकास अहमद भट्टो। अॼु असां ॻोठ ॻाए जा तालको गड़ियासीन ज़िला शिकारपुर जे मुमताज़ मरूफ़ शख़्सियत जे मालिक मुमताज़ अली अबड़े जो ओताक ते मौजूदु आहियूं। संदसि जे ॻाल्हाइण खां पहिरियां तारुफ़ करणु ज़रूरी थो सम्झां। मुमताज़ अली अबड़ो साहबु नौकरियुनि जे दौरान मुख़्तलिफ़ सरकारी खातनि खां थींदो। एजुकेशन, एक्साइज डिपार्टमेंट, पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे ASF एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स जे डिप्टी असिस्टेंट डायरेक्टर, उनखां पोइ फेडरल सर्विस कमीशन पास करे प्रमोशन वठी अरिड़हं ग्रेड जो ऑफिसर तैनात थियो। उनखां पोइ UBL में वाइस प्रेसिडेंट सिक्योरिटीअ जो हेड बि रहियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वकास भट्टो साहब, अदा महिरबानी तव्हांजी। अचो त संदसि खां पुछूं नौकरीअ जे दौरान पंहिंजी निजी ज़िंदगीअ में कहिड़ा तजुर्बा कया। अदा तजुर्बा नौकरीअ जे दौरान त मुख़्तलिफ़ ज़िंदगी में हर इंसान सां वाक़ियात पेश थी ईंदा रहंदा आहिनि। असां बि मुख़्तलिफ़ महकमनि में खातनि में नौकरियूं कयूंसीं, जीअं तव्हां पाण ॿुधायो, एजुकेशन में बि कई, एक्साइज़ में बि कई। लेकिन मुंहिंजी वधीक जो सर्विस जेका मुंहिंजी रही, टेन्योर वधीक रहियो, उहो एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स में, जिते मां तक़रीबन 14 साल नौकरी कई ऐं मुख़्तलिफ़ एयरपोर्ट्स ते रहियुसि। कराची में रहियुसि, मुल्तान में रहियुसि, इस्लामाबाद में रहियुसि, फैसलाबाद में रहियुसि, स्कर्दू रहियुसि, इवन मोहनजोदड़ो, सखर, ट्रेनिंग इंस्टीट्यूट, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहियुसि। मुख़्तलिफ़ मूंसां ईंदा रहिया। सो उते ज़िंदगीअ में घणा ई वाक़ियात पेश ईंदा रहंदा आहिनि। पर मुंहिंजी उनखां पोइ मां वरी UBL जॉइन कई। UBL में बि मुंहिंजी 22 साल सर्विस रही। मां हुते वाइस प्रेसिडेंट रहियुसि ऐं सिक्योरिटी हेड हुउसि मां UBL जो। हर जिते बि रहियुसि मां, जिते बि वसआर पंहिंजे जेतिरो मूंखां थी सघियो, मां कोशिशि कई त माण्हुनि जी ख़िदमत कयां। एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स में कुझु माण्हू बि रखायासीं पंहिंजा, पर उनखां अलावा असांजा ॻोठदारी जा मिट माइट, दोस्त यार जेके मुल्क खां ॿाहिरि ईंदा वेंदा हुआ, उन्हनि खे हथल इम्कान जेका एयरपोर्ट ते फैसिलिटेट कंदा हुआसीं उन्हनि खे। उनखां पोइ वरी जेको आहे बैंक में आयुसि। बैंक में बि सिक्योरिटी हुई मूं वटि, त उन में मां बैंक में बि एज़ अ बैंकर ऐं बैंक जे सिक्योरिटी में बि मूं बेतहाशा छोकिरा रखाया ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, बल्कि मुंहिंजे ॻोठ जा ऐं मुंहिंजे तर जा ऐं दोस्त यार, वाक़ुफ़कार, अणवाक़ुफ़कार जेके बि आहे, इंसानियत नाते पोइ सभई माण्हुनि जी ख़िदमत कई, उनखे रखायो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। बैंकुनि में त एसि ताईं थियो आहे जो कुझु छोकिरा वाइस प्रेसिडेंट ताईं बि पहुता आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। मां कबीर हुसैन अबड़ो, नुमाइंदो रुख न्यूज़ चैनल। मुमताज़ अबड़ो साहब, तव्हां रिटायरमेंट खां पोइ या हिन वक़्तु छा करे रहिया आहियो? अदा मां 2016 में UBL मां रिटायर थियुसि। मुंहिंजी प्राइवेट सिक्योरिटी कंपनी आहे जेके सिक्योरिटी सर्विसिस प्रोवाइड कंदा आहिनि, गार्ड सर्विस बि ऐं ॿियूं सर्विसिस बि ॾींदा आहिनि। सो उहा मुंहिंजी सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान में मुंहिंजी ऑफिसिस आहिनि। मां उहा हलायां पियो। जेको मुंहिंजो ईअं सम्झो त जेका सर्विसिस हुई उन सां ई रिलेट आहे, मूंखे उन शइ जो एक्सपीरियंस बि आहे। माण्हू हमेशह कमु बि उहो ई करे जंहिंजो फील्ड में तजुर्बो हुजे। सो मां प्राइवेट सिक्योरिटी कंपनी हलायां पियो ऐं अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में ॿियो को नौकिरी ॾे या न ॾे, गवर्नमेंट जा वसाइल मौजूदु आहिनि। असांजो शोबो अहिड़ो आहे जो 12 महीना ई माण्हुनि खे उन्हनि जे पंहिंजे तजुर्बे ऐं उन्हनि जी अहलियत ऐं उन्हनि जी तालीम जे लिहाज़ सां 12 महीना ई ख़ैरु हलंदो आहे, नौकिरी माण्हुनि खे ॾींदा ई रहंदा आहियूं, सिलसिलो हलंदो रहंदो आहे। त मां पंहिंजी सिक्योरिटी कंपनी आहे जंहिंजे मुंहिंजे हेड ऑफिस कराची में आहे, बाक़ी ऑफिसिस बलूचिस्तान में बि आहिनि ऐं मुंहिंजी ऑफिस जेको आहे लाहौर में बि आहे, इस्लामाबाद में बि आहे। सो मां उहा पंहिंजी कंपनी बि हलायां। तव्हांजी सिक्योरिटी ठाहिण खां पोइ तव्हां पंहिंजो ॻोठ वारनि खे नौकरियूं वठी ॾिनियूं आहिनि? अदा मां सिक्योरिटी ठाहिण खां पोइ कीअं, मां त सिक्योरिटी जे शोबे में जॾहिं खां वठी आहियां, पूरी ज़िंदगी गुज़री वई आहे। मां उन वक़्तु बि मुख़्तलिफ़ कंपनीज़ में, हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि हुयो जो मां ॻोठ जी जामे मस्जिद में ऐलान करायो त सिक्योरिटी कंपनी में कंहिंखे नौकिरी खपे, त हितां मुंहिंजे ख़्याल में ख़ाली असांजे ॻोठ खां ई माण्हू, मुंहिंजे ख़्याल में 100 जे माण्हू अंदरि आया हूंदा। मां उन सभिनी खे एडजस्ट करायो, जेके कुझु रहिजी विया या कुझु माण्हुनि रही करे वरी ॿिया कमु कया। हीअ त हाणे त सिक्योरिटी मुंहिंजी पंहिंजी आहे,
इन जे करे जेको बि ईंदो आहे उनखे मां उते बिल्कुलु पंहिंजी कंपनी में गुंजाइश हूंदी आहे उते न हूंदी आहे ॿिए हंधि बि मां अकोमोडेट कराईंदो रहंदो आहियां उन्हनि खे। पर मसइला बि थींदा रहंदा आहिनि हिते। त असांजा छोकिरा जेके अचनि था उनखे महीनो 2 महीना पघार मिली उहो पोइ वरी ॻोठ था ठका वञनि, ॿुधाइनि बि नथा त असां वञूं था लोकेशन छॾे भॼी था वञनि। बहरहाल उन बावजूद बि मां बेताश आहे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं ऐं ॾियारींदो रहंदो आहियां। ऐं हिन वक़्तु बि हले थो। ॻोठ जा तव्हां चेक कंदव बेताश छोकिरा तव्हांखे ॿाहिरि मिलंदा, मुख़्तलिफ़ इदारनि में, खातनि में, सिक्योरिटी कंपनीज़ में मिलंदा रहंदा। जिन में पोटेंशियल हुयो, जिन में न हुयो, उहे वरी फिरी गिरी वरी मोटी अचे, वरी ॻोठ साॻे उन्हनि हालात में अचे रहणु शुरू कयो उन्हनि। सो मुंहिंजो नस्बुल हमेशह इहो रहियो त ॻोठ जे माण्हुनि जी ख़िदमत कजे। उन्हनि खे ॻोठ मां ॿाहिरि कढण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि हुयो मुंहिंजो त हो थोरो हुनजो विज़न चेंज थिए। ॻोठ में हिते वॾेरे सूबेदार खां सवाइ हुनखे कुझु नज़र ई नथो अचे। त हुनखे ख़बर पए त कराचीअ में IG ऐं वज़ीर आला बि ईअं घुमंदा वतंदा आहिनि त माण्हुनि जे ज़िंदगीअ ते को असरु न हूंदो आहे। त उनजे ज़हन मां वॾेरनि जो या सूबेदार जो या ॿियो को ख़ौफ़ बि निकिरे ऐं पंहिंजी ज़िंदगी में उते महिनत करण वारा अॼु बि छोकिरा मुंहिंजा ई रखरायल बेताश छोकिरा आहिनि जिन जी ज़िंदगी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे घरनि में हाणे आसाइशूं मौजूदु आहिनि। जेके मूं वटि बि न आहिनि शायदि उहे उन्हनि वटि बि मौजूदु आहिनि। त मुंहिंजी इहा कोशिशि रही ऐं बाक़ी केतिरो कामयाबु थियुसि इहे त माण्हू या दोस्त या ॻोठ वारा या जेके मूंखे सुञाणीनि था उहे ई तव्हांखे ॿुधाए सघनि था। असां ॿुधंदा आहियूं त पुराणे ज़माने में ॻाइजनि ॻोठ में ॻाइणियूं रहंदियूं हुयूं, उन्हनि जी छा हक़ीक़त आहे? अच्छा, हिकिड़ी शइ मज़े जी तव्हांखे ॿुधायूं त ॻाइजनि में ॾाइणियूं हुयूं न हुयूं, रहियूं न रहियूं, पर मज़ाक अज़राए मज़ाक असां माण्हुनि खे चवंदा आहियूं जेके पुछंदा आहिनि त तव्हांजे ॻोठ में ॾाइणियूं आहिनि त असां उनखे चवंदा आहियूं त ॾाइणियूं त मरी वियूं आहिनि, हाणे ॾाइण घणा पैदा थिया आहिनि। हाणे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त असांजे ॻोठ जे भिग में हिकिड़ो ॿियो ॻोठ आहे केरनि जो, जिते असांजो दोस्त ई आहे अलवदायो ख़ान केर। उहो पंहिंजी हिकिड़ी ॿुधाईंदो आहे कहाणी त मां नंढो हुयुसि त जॾहिं मां ॻोठ खां ॻाइजनि पियो वञा साइकिल ते त मुंहिंजे वालिद साहब चयो त हिते ॾाइणियूं थी ख़्यालु कजांइ। ऐं ॾाइणियुनि जो हुननि हुलियो इहो ॿुधायो त उहे तोसां मायूं मिलंदियूं, तोखे ख़ैराफ़ियत कंदियूं, तोसां वरी पुछंदे मिटनि, असांजा मिटनि माइटनि पीउ जो सभिनी जो हाल वाल पुछंदे, जेको ईअं थिए सम्झो उहा पक ॾाइण आहे। उहो हिते ॻोठ आयो त हिकिड़ी असांजी माई हुई जेका काफ़ी बुज़ुर्ग हुई ऐं थोरी ॾेखारजण में बि कुब बि निकितल हूंदी हुअसि। अच्छा, उहा बुज़ुर्ग हुजण जे नाते सॼे तरह खां वाक़फ़ियत हूंदी हुनखे, छो जो तॾहिं एॾा रोड रस्ता न हूंदा, माण्हुनि जो अचण वञणु घणो हूंदो। हुनखां पुछे अबा केरु आहे, हुन ॿुधायसि नालो, अच्छा फलाणे जो पुटु आहे, फलाणो तुंहिंजो चाचो थिए, फलाणो, त हुनजे ज़हन में वेहिजी वियो त इहा पक ॾाइण आहे। उहो एॾो घबराइजी वियो, एॾो हुन में जो हुन जी साइकिल उते फिटी करे किरी पियसि ऐं उतां वठी भॻो ऐं पंहिंजो ॻोठ जेको घटि में घटि 2 किलोमीटर परे थींदे उस ताईं भॼंदो वियो। ऐं उनखां पोइ कई ॾींहंनि ताईं ॿुधाए थो त मां बुखार में पियो हुउसि हिन ॾाइणनि जे भउ जे करे। हक़ीक़त न हुई, उहा माई जेका हुई ॻोठ जी असांजी, पर उन सभिनी जी ॼाण सुञाण हूंदी हुअसि। सो ॼाण जी हक़ीक़त जेसि आहे उहा त एसि ताईं आहे। तव्हां पहिरीं हिकिड़ी शइ जेका पुछी मूंखां त नौकरियूं जेके कयूं, असां हिकिड़ी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायूं त नौकरियूं असां जेके बि कयूं अलाह जो करम आहे, कंहिं बि माण्हूअ जी कंहिं सिफ़ारिश सां न वरितियूंसीं, पंहिंजी मेरिट ते वरितीसीं ऐं हर जॻह ते इज़त सां नौकरी कईसीं। न रुॻो मां, पर मुंहिंजा भाइर जेके आहिनि, हिकु डॉक्टर मुख़्तियार आहे अबड़ो, सभु माण्हू सुञाणींदा आहिनि तर में, उहो प्रोफेसर, डॉक्टर प्रोफेसर आहे। मुंहिंजो वॾो भाउ डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर रिटायर कयो, मोहम्मद बचल अबड़ो, वरी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर बि हुयो। हाणे हिकिड़ो भाउ नसरुल्ला असांजो। असां पंहिंजे पर में हमेशह कोशिशि कई आहे ऐं असांजे भाइरनि में लिहाज़ एतिराम पाण में बि एतिरो आहे जो असां हिक ॿिए जे साम्हूं अञा बि न ॻाल्हाए सघंदा आहियूं। माण्हू पुछंदा आहिनि त पाण में ॻाल्हायो छो नथा। उनखां अलावा असांखे एतिराम इंसानियत असां वटि आहे। हर माण्हू असां सम्झंदा आहियूं त जे त असांखे इज़त खपे त असां पहिरियों ॿिए कंहिंजी इज़त कयूं, इज़त ॾेई पोइ इज़त वठंदा आहियूं। असांखे ईअं ई इज़त मिली आहे। सो हमेशह माण्हुनि जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा था रहूं ऐं अलाह कंदो त असांखे जीअरे ताईं जेसिताईं जीअर आहियूं। इहे वालिद साहब खां वठी असांखे इहा शइ विरसे में मिली आहे। सो हाणे हिकिड़ी मां तव्हांजो शुक्रिया अदा कयां। रहू भट्टी साहब मुंहिंजो तमामु पुराणो, मुंहिंजो न असां सभिनी भाइरनि जो तमामु पुराणो दोस्त आहे। मूंखे यादि जेतिरो पए थो त जॾहिं खां वठी सांभया मूंखां वॾो आदाजन जो दोस्त हुयो त उन नाते वरी असां सां बि ओड़ो ई भाइरनि वारो प्यारु हुयुसि। कंहिं अशफाक अहमद खां कंहिं पुछो त ख़ानदानी माण्हूअ जो सुञाण छा हूंदी आहे। सो मां का पंहिंजी तारीफ़ जे हवाले सां इहो नथो कयां त उनजो हिकिड़ो मज़ेदार जवाबु हुयुसि त ख़ानदानी माण्हूअ जी सुञाण इहा आहे त उन वटि उनजा दोस्त ऐं उनजा नौकर पुराणा हूंदा आहिनि। सो असांखे
नौकर त कोन्हनि पर असांखे दोस्त पुराणा आहिनि, कॾहिं कंहिंसां न फिटाई आहे न अलाह कंदो अहिड़ो थींदो। बाक़ी तव्हांजे चैनल जी महिरबानी जो तव्हां कही आहियो परे खां असां ॾे आहियो। ऐं रुख चैनल ख़ासि तौर रुख चैनल जेको भट्टी साहिब स्टार्ट कयो आहे, इहो मां 2-4 माण्हुनि जा इंटरव्यू बि ॿुधा हिन में, या मां सम्झां थो त इलाइक़े जी वॾी ख़िदमत आहे। ऐं पंहिंजो आवाज़ु हायर अथॉरिटीज़ ताईं पहुचाइण जो बि हिकिड़ो आसान ज़रियो आहे। भट्टी साहिबु पंहिंजी सहाफ़त जे दौर में ग्वादर बि रहियो आहे, ॻोठ में बि रहियो आहे, त कराची में बि रहियो आहे, जंग सां घणी वापसि रही अथसि। ऐं हमेशह सहाफ़त सां गॾु मुख़्तलिफ़ तारीख़ी मज़ामीन ऐं रिसर्च मज़ामीन बि लिखंदो रहियो आहे। ऐं उनजो घराणो बि सिंध जो तमामु रिस्पेक्टेबल फैमिली मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई सां तालुक़ु अथसि, उन ख़ानदान मां। त उहा उनखे विरसे में जेको आहे आख़ूंद फैमिली आहे, ईअं सम्झो त उनजे पढ़णु लिखणु ऐं पढ़ाइणु लिखणु ऐं तइलीम ॿियनि ताईं मुंतक़िल करणु हिननि खे विरसे में मिली आहे। ऐं उन में मां सम्झां थो हिन जदीद दौर में हिननि जेको रुख चैनल शुरू कयो आहे, हीअ उन शइ खे हिन जी पंहिंजी बि तस्कीन हूंदी। कुझु माण्हू इन को पैसनि लाइ न कंदा आहिनि, न ई हिन ज़िंदगी सहाफ़त खां पैसनि लाइ गुज़ारी आहे। मूंखे ख़बर आहे त हाणे बि मौला इहा बिल्कुलु दोस्तनि सां बिल्कुलु कॾहिं को पैसो पाई न ठाहियो अथई, पर हीअ उन जी रूह जी तस्कीन आहे हिन सहाफ़त में। ऐं मां उमेदु रखां थो त अलाह ताला हुनखे कामयाबी ॾींदो। ग़रीबनि जे ओड़े पाड़े जे तर जे दोस्तनि जे माइटनि जे कमु ईंदो रहियो आहे, ईंदो बि, ऐं उनजी असांजी आवाज़ु ठहंदो। महिरबानी।